अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईरान खे तबाह करण जी धमकी ॾेई छॾी। ट्रंप चयो आहे त ईरान खे हिक ई रात में तबाह करे सघूं था, शायदि उहा राति अॼोकी हुजे। ईरान खे ॾींहं लाइ अरबा 5 वॻे ताईं जी ॾिनल डेडलाइन हतमी आहे। ओवल ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ॻाढनि लाइ कुझु सुठा मुल्क टियाकड़ी करे रहिया आहिनि। अहिड़ो मुआइदो चाहियूं था जेको मूंखे क़ाबिल क़बूल हुजे। उमेद आहे त बिजली घरनि ऐं पुलनि ते बमबारी न करणी पवंदी, न त 6 कलाकनि में ईरान खे तबाह करे सघूं था। ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा खामनई चयो आहे त जंगी ॾोहारियुनि जूं धमकियूं उन्हनि जी बौखलाहट आहे। प्लेन, बिजली घरनि, इस्पतालुनि ऐं स्कूलनि खे तबाह करण इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहे। पंहिंजे बयान में ईरानी सुप्रीम लीडर चयो आहे त बैन अल-अक़वामी इदारनि जो ख़ामोश रहणु अफ़सोसनाक ऐं बेहिसी आहे। पंजाब ऐं KPK समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। वफ़ाक़ी गादी वारे शहर में तेज़ हवा सां गॾु वसकारो, रोडनि ते पाणी बीहजी वियो। पेशावर, मुज़फ़राबाद, नीलम, जहलम समेत आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में बि बरसात। ओभावड़ो ऐं ॾहरकीअ समेत सिंध जे कुझु इलाइक़नि में पिणु बादल बरसी पिया। मौसमियात खाते तरफ़ां 8 अप्रैल ताईं मुल्क में बरसात जी अॻकथी।